हींअर मां दादू शहर में आयो आहियां। दादू शहर उहो शहर आहे जेको असां सिंध जो तमामु वॾो शहर आहे दादू। ऐं लाड़काणो सखर में घुमी घोट खे ॾिठी ऐं दादू हीउ उहो दादू शहर आहे। उस्ताद बुखारी शहर आहे, उहो शहर आहे शहर आहे पंहिंजो उस्ताद मंजू सखराणी साहिब जो, अनवर कमराणी साहिब, उन खां अलावा कई नाला जीअं ख़ादिम खोखर सां मौजूदु आहे, कमराणी आहे, मामा लालू आहे, मवाली साईं यूनुस आहे। असांजे सिंध जा तमामु वॾा वॾा अदाकार ॻाइण नाले वारा फनकार इन दादू शहर में रहनि था। सो असां दादू में मौजूदु आहियूं। असांजो सिंध तमामु नाले वारो ऐं मज़ाहिब दुनिया जो अनोखो किरदारु, जीअं तव्हां पंहिंजे थोरे अरसे में तमामु वॾी महिनत कई। हूअं त हिन स्टेज जी तारीख़ जो तमामु सीनियर आहे, लेकिन जॾहिं टीह ते आयो त हुन थरथरो मचाए छॾियो। पर थरथरो मूंसां जॾहिं गॾु हुयो त ख़बर न पई त साल कीअं गुज़रिया। दोस्तो अचो त तव्हांखे मां कचहरी करायां सिंध जो महान आर्टिस्ट, महान कलाकार ख़ादिम हुसैन खोखर साहिब। सर अस्सलाम वालेकुम यार अल्हम्दुलिल्लाह रब जा करम तव्हांजो अहवाल ख़ुशि लॻा पिया। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे वीडियोस तव्हां ओचितो आया हो। हा बिल्कुलु न असांजी शेठ आहे न छा जेका ओचितो थो वञे। ऐं दोस्तो हीउ मुंहिंजो तमामु प्यारो दोस्त आहे, ख़ुदि दोस्त, छो जो मोहबत त सभिनि सां घटि आहे, पर मुंहिंजो सीनियर भाउ आहे, मुंहिंजो वॾो भाउ आहे। इन कारण मौक़ो मिलियो सिखण जो, उस्तादनि मज़ा आहे मुंहिंजो सीनियर भाउ। पर हिन ओचितो जी दरवाज़ो खड़कायो आहे, ईअं मूंखे ॿाहिरि कढी आयो आहे। अॼु जेको मुंहिंजो हीउ हाल आहे हिन जे करे थो माण्हू मां ॾे थो न मां वॾो खूनी माण्हू आहे। वाकई दोस्तो वॾो खूनी माण्हू आहे। हक़ीक़त इहा ई आहे, वाकई असां कोन ॿुधायोसीं। ऐं ईअं पूरे त निकिरी पियासीं, जेके दोस्त मिलंदा पंहिंजो हुन सां कचहरी बि कईसीं। मां चयो यूट्यूब ते हिकिड़ो चैनल आहे मुंहिंजो मंजू सतार लाड़ी, हुनखे चैनल खे सब्सक्राइब बि कयो, लाइक बि कयो, शेयर वग़ैरह बेल खे भरियो। ईअं ई नवनि दोस्तनि मां सीनियर आर्टिस्टनि सां वीडियो रिकॉर्ड कया ऐं पंहिंजे यूट्यूब ते रखां, जीअं मुंहिंजा दोस्त ॾिसनि बि ऐं मुख़्तलिफ़ उन्हनि खे। उहे दोस्त मूंखे चवंदा आहिनि त यार फलाणो अदाकार जो नालो छा आहे, जो आहे, इन जे करे मूं चयो त अहिड़ो प्रोग्राम प्रोग्राम जो नालो आहे मेराण जा मोती। सो दोस्तनि तव्हां ख़ुदि पंहिंजो तारीफ़ तव्हांखे मुकमल पाण ई कराईंदो। उन खां बाद में असां ख़ादिम सां थोरी कचहरी कंदासीं। ख़ादिम पंहिंजे दोस्तनि खे असां जन खे तव्हां पंहिंजी वातो ॿुधाए छॾियो, पंहिंजो पूरो नालो, ज़ात जो, कहिड़े शहर जो, कहिड़े महीने जो। नालो मोहम्मद इब्राहिम आहे, माशाअल्लाह। ख़ादिम हुसैन नालो दादू खां तक़रीबन आहे 20 किलोमीटर पुलिस स्टेशन जे पासे में नवे जी इलाइक़े में असांखे आहे दादू। दोस्तनि सां ॾिठोसीं, तव्हां हेॾा वॾा दोस्त हुया स्टेज खां वठी पोइ दोस्तनि जो हिते दादू में साईं गोपाल साहब, उस्ताद साहब, टीवी जो जॾहिं दौरु आयो त मामलाल ख़ास ॻाल्हि कटिया त टीवी ते या स्टेज ड्रामे जेके तव्हां फील्ड में आहियो, तव्हां कॾहिं खां वठी आया आहियो ऐं तव्हां कंहिंजा शागिर्द आहियो? शागिर्द जे हिसाब सां त पंहिंजो नालो त पोइ तमामु वॾो सीनियर, तमामु सीनियर स्टार सतार जमाली में आहे। 95 में स्टेज कई नवाब खान नाले सां ऊपर जो खां जंहिंमें साईं पहिरियों सर असांजो तमामु 26 उस्ताद तमामु नेक इंसान हुनखे वॾी हयाती ॾे दुआ जे नतीजे करे। साईं सतार जमाली माशाअल्लाह डायरेक्टर तमामु कमाल उस्ताद सीनियर जेके आहिनि सभिनी जी ॾाढो सुठो। नाज़रीन, ख़ादिम खोखर सां मुंहिंजी मुलाक़ातूं त हींअर त इन सभु त ख़ादिम सतार में कोन्हे ऐं असां गॾु मथां दुनिया में त मुंहिंजो किरदारु हिन सां जुड़ियल हुयो, हिन जो किरदारु मूं सां जुड़ियल हो। माना ॿई अगरि धार थियासीं जॾहिं छॾे वियो त मां बि अकेलो रहिजी वियुसि। पहिरीं मुलाक़ात मां हिन जो हिकिड़ो ड्रामो खे ॾिठो, ॾाढो मूंखे सुठो लॻो। हा, बिशारत समय जो डायरेक्टर। पोइ मूंखे असीं चयो यार हीउ करेक्टर आहे कंहिंखे ॾियां। असीं सां पथर दुनिया जो डायरेक्टर तमामु असांजो सीनियर डायरेक्टर, असांजो वॾो बि आहे, मुंहिंजो पसंदि बि आहे। हा, पोइ मूं चयो त जेको आहे हिकिड़ो माण्हू थी, नालो मूंखे नथो अचे, बाक़ी एक्टर ॾाढो भलो थी। पोइ जांच कई त ख़बर पई त ख़ादिम खोखर आहे, असां राब्तो बि थियो ऐं तव्हांजी पहिरीं एंट्री बि शायदि स्टेशन ते हुई। तव्हां जेको पिछली जेको पर्स कढो था सो ॾाढो सुठो लॻो। ख़ादिम उमरान असांजी तोखे दुआऊं अलाह अलाह जो बि कंदो ऐं कॾहिं तूं ॾुखियो बि न ॾिसंदे सवाइ पत्तल पाक ऐं अजीत साहब जे लाइ इहो चऊं त साईं साहब जी वॾी असां सभिनी ते दुनिया जा जेके बि असांजो वॾो मौसम सीनियर आहे ऐं हुनजी बि असांखे वॾी महिरबानी।
बिल्कुलु। जा असांजे कुर्ब आहिनि बिल्कुलु अल्लाह तमामु असांजे लाइ ख़ासि तौर ते वॾे भाउ जी सफ़र अलाह साईं खे ख़ुशि करे अल्लाह अल्लाह जो हबीब कंदो अज़ीज़ साहब जा बि दुख दूर थींदा ख़ुदा ताला कंदो जेके मुसीबतूं परेशानियूं पत्तर पाक जे सदके में दूर थी वेंदियूं ख़ात्मा ऐं हिकिड़ो पंहिंजी मशहूरु ड्रामे पत्थर दुनिया जो पोइ मूंसां डायलॉग हुजे या केरा सां हुजे कंहिंसां बि उहो डायलॉग खां बाद में हिकिड़ो असांजे नाज़रीन जे लाइ मैसेज तमामु जंहिंमहिल तव्हां सां ई ॻाल्हाए तव्हां त खणी हिते अचो था हा वरी तव्हां जो वरी वञा थो वरी परे भॼी वञा हाँ? अरे अरे अच्छा तू सॼे नथो छो अरे तू जेकॾहिं खूनी माण्हू हुई त मुंहिंजो नालो बि मजू थी मजू ऐं मौत जो ॿियो नालो मजू ऐं मजू कंहिंखे माफ़ न आहे त चई थो सॼाए खूनी अरे कन न को वठी सूत त कॾहिं का मोटर साइकिल आहे छा मां इहो डायलॉग हिकिड़ी ॻाल्हि बि कंदो न असांजे सिंध जा तमामु घणो टैलेंट आहे अलाह साईं ॿिया जेके दोस्त कमु कंदा तमामु सुठो अलाह साईं उन्हनि खे बि रासदार असांजो सिंध जो तमामु वॾो नालो आहे अलाह साईं